मीरपुर माथेलो में जुनूनी जवाबदार हसन कलवड़ पानी जे तालाब में अब्बास कलवड़ नाले माज़ूर शख्स की लाश के पानी में गोता खाराए रहियो हो ऐं इहो चई रहियो हो त हिन मज़हब जी तौहीन कई आहे ऐं हिन जे ॾोह में मां हिन खे मारे छॾियो आहे। यो अल्लाह और रसूल के बारे में गुस्ताखी कही था, पहले इनकार किया था, उनको गुस्ताखी कही था, तो ना अल्लाह और रसूल के बारे में मतलब गलत लफ्ज़ इस्तेमाल किया था। असद न करे सीधा हुए लेकिन गलत लफ्ज़ इस्तेमाल किया। तुझो नालो छा है? कहीं जो कहां जो? मैं जो मोहम्मद हसन है केरा दे ये गुस्साई कई है? हे अब्बास वाहिद बख्श जो पुत्र। अच्छा तू केरा पाण पाण कर नो मां कलवाड़ गुलाम यासीन जो पुत्र, मोहम्मद हसन गुलाम यासीन जो पुत्र। बाबा कहीं बोड़े तू बोड़े हां छो गुस्ताखी कई आई नहीं साजी गुस्ताखी अल्लाह और रसूल के बारे में। हां हां बी पुलिस आते तो अच्छे को पिछो मां ये उधर भजी वई मैं पंहिंजी जात जे खातिर कोना कयो ये सजी दुनिया जे हल्दी पया ना वडो हरामी है तो के छड़े देता तू के छड़े दीदा हल चाहिल हल लगे की खबर है बस बस हाने बस मत वीडियो में भर के दियो मारियो गुस्ताख पास माज़ूर शख्स की लाश के तालाब में गोता खाराइण वारी वीडियो वायरल थियण बाद पुलिस जुनूनी जवाबदार हसन कलवड़ के गिरफ्तार करे वरितो आहे ऐं पुलिस जो चवण आहे त जवाबदार ॾोह जो एतराफ़ कयो आहे। मक़तूल अब्बास कलवड़ जो भाउ सरफराज़ अहमद पारां दाख़िल करायल FIR में इहो इंकशाफ कयो वियो आहे त संदसि भाउ खे क़त्ल कंदड़ हिकु शख़्स न पर ॿ ॼणा हुआ। FIR में सरफराज़ अहमद चयो आहे त मुंहिंजो भाउ सैयद लाल शाह बुखारी जी दरगाह जो मुजावर हो। मुंहिंजे भाउ खे हफ़्तो अॻु हसन कलवड़ धमकी ॾींदे चयो त तूं क़बरुनि खे सजदा थो करीं, दरगाह छॾे वञ न त तोखे मारे छॾींदासीं। सरफराज़ अहमद जी FIR मूजिब जवाबदार हसन कलवड़ ऐं हिकु अणॼातल जवाबदार पेट्रोल जी बोतल खणी आया ऐं मुंहिंजे भाउ खे बाहि ॾियण जी कोशिश कई। मुंहिंजो भाउ अब्बास कलवड़ ख़ौफ़ में पाणीअ में टपो ॾिनो। इन दौरान अणॼातल जवाबदार भॼी वियो पर हसन कलवड़ मुंहिंजे भाउ खे गोता ॾियारे ॿोड़े छॾियो। बेदर्दी सां क़त्ल कयल माज़ूर अब्बास कलवड़ लाइ चयो पियो वञे त हू इंसानियत जो दर्द रखंदड़ दरवेश सिफ़त इंसान हो। हिन औलाद पारां धिकायल हिकु पीरसन शख़्स खे पनाह ॾेई संदसि ख़िदमत भी कई हुई। अब्बास कलवड़ जे भाउ सरफराज़ पारां दाख़िल करायल FIR जे मतन मूजिब ही फ़िरक़ेवार दहशतगर्दीअ जो वाक़ियो आहे जंहिं में हिकु जुनूनी शख़्स अक़ीदनि जी बुनियाद ते हिकु मासूम ऐं बेगुनाह इंसान खे वहशियाणे अंदाज़ में क़त्ल कयो। अब्बास कलवड़ जे वहशियाणे अंदाज़ में कयल क़त्ल समूरी सिंध खे धोॾे छॾियो आहे ऐं हर तरफ़ खां इहो ई मुतालबो थी रहियो आहे त वाक़िए जी शफ़ाफ़ जांच कराए कातिल खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे त जीअं आईंदा कंहिंखे बि कानून हथ में खणी पाण ई काज़ी पाण ई जलाती माण्हू मारण जी जुरत न थिए।